मुसलसल एक्शन कमेटी जेके भी सिंध जा मसला आहिनि, वॾे में वॾो मसइलो हींअर सिंधू दरिया जो मसइलो आहे। हींअर त सिंध जा माण्हुनि खे पाणी न पियो मिले, फसल सुकनि पिया ऐं कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾिनियूं पियूं वञनि ऐं ही नादान हुक्मरान पीपुल्स पार्टी जेका मुसलसल सिंध खे तबाही ऐं बर्बादी जे किनारे ते वठी वई आहे, उहा हाणे सॼी सिंध जे साम्हूं ज़ाहिर थी। केनाल खपाए छॾियूं पाण, हाणे चवनि था मरसूं मरसूं सिंध न ॾिसो। कॉर्पोरेट फार्मिंग में ज़मीनूं तव्हां धारनि जे हवाले करे छॾियो मल्टीनेशनल कंपनियुनि खे, चओ था मरसूं मरसूं सिंध न ॾिसो। पब्लिक सर्विस कमीशन जे पैसा धाड़ो हणी विया, चवनि था मरसूं मरसूं सिंध न ॾिसो। वफ़ा गवर्नमेंट सां गॾु वेठा आहिनि, NFT एवॉर्ड ते धाड़ो लॻी वियो आहे, सॼे सूबनि मां कटौती करे पैसा ॾिना अथनि वफ़ाक़ जे हवाले। उहे वफ़ाक़ जेको आहे डेम ऐं केनालनि ऐं पाणी जे लाइ रखे हक़ सिंध जो आहे। असां इहा पैगाम खणी सॼी सिंध में वञूं पिया। वसीला असांजा आहिनि, ज़मीनूं असांजूं आहिनि। हिननि करप्ट माफ़िया जेका पीपुल्स पार्टी ज़रदारी लीग आहे, हिन खां वधीक सिंध सां छा ज़ुल्म कयो। हाणे जॾहिं ही इलेक्शन ईंदियूं आहिनि ऐं जॾहिं हिननि खे सिंध सां मोहबत ईंदियूं आहिनि, त पोइ हाणे ही पाण रोडनि रस्तनि ते आहिनि, पाणी पिया घुरनि। ॾिनो बि पाण अथनि, खपाया पाण अथनि। 6वीं 7वीं आईनी तरमीम बि पाण आंदो, 8वीं आईनी तरमीम जी तयारी पई हले, सिंध जे विराइण जी ॻाल्हि पई थिए। जेको सिंध जो माण्हू बर्दाश्त न कंदो, सिंध जो नौजवान बर्दाश्त न कंदो। छा असांजो सिंधू दरिया छोलियूं ॾींदो, अॼु उहो सिंधू दरिया वारी बि उॾामियूं था। असां मुसलसल अॼु खां न 75 सालनि खां वठी हिननि हुकुमराननि जे ख़िलाफ़ जिदोजहद पिया कयूं ऐं इन्हनि करे हुकुमराननि मां जान न छॾाईंदासीं त असांजूं नस्लूं, असांजा बच्चा ख़ुशहाल न थींदा। हिननि रुॻो त खपाए छॾियो आहे, सभु शइ हिननि विकिरो जी बाज़ार बणाए छॾी आहे। आख़िर केतिरो सिंध जा माण्हू सबर कंदा, केतिरो असां सबर कंदासीं। हींअर फसल सॼी सिंध सरापा एहतजाज लॻी पई आहे, हर किथे करप्शन। हींअर सिंध जूं नियाणियूं बबलो बाईपास से रिठनि उस में वेठियूं आहिनि। अञा ताईं हुकुमरान प्रिया कुमारी उजाला सोलंकी जहिड़ा ॿार नथी आज़ादु कराए सघे। पोइ ही किथां जी हुकूमतूं आहिनि? ईअं हुकूमतूं हलंदियूं आहिनि। ही पंहिंजी स्टेट ठाहे वेठा आहिनि, ही सिंध खे पंहिंजो ग़ुलाम बणाए वेठा आहिनि। असां इहे ग़ुलामी जी ज़ंजीरूं तोड़ण जे लाइ सॼी सिंध में हिननि खे ॿुधाइण था चाहियूं त ख़ुदारा सुधरो, न त बबलो खां वधीक ख़तरनाक सिंध में तेरी गलंदी। असां पंहिंजे वसीला, असां पंहिंजूं ज़मीनूं, असां पंहिंजी धरती, असां पंहिंजो वतन कॾहिं कंहिं धारे जे हवाले न कंदासीं। असां सॼी सिंध सॼी जागे पई। सिंध जो माण्हू शऊर रखे थो, सिंध जो हारी शऊर रखे थो, सिंध जो हर माण्हू सम्झे थो सिंध जी हारियाणी होशियार आहे। ही वॾेरो तबिको, जागीरदारी तबिको ऐं सरमाएदार तबिको सिंध खे तबाह पियो करे। कणिक हारियुनि खां 2800 रुपए में वरितो, अॼु 5000 लॻी पई आहे। पंजाब जो टमाटो 400 रुपया किलो, सिंध जो टमाटो 20 रुपया किलो। फुटियूं लहनि थियूं, को ज़राअत खे तबाह करे छॾियो आहे। का शइ न बचाई अथनि। सिंध जे हारियुनि, सिंध जे शागिर्दनि, सिंध जे वकीलनि, सिंध जे मज़दूरनि खे सिंध जे हक़ खे ॻाल्हाइनि था, जेके धरती सां मोहबत कनि था, जे उहे असेंबली में पहुता ऐं 47 फार्म ख़तमु थियो ऐं मेरिट ते इलेक्शनूं थियूं त सिंध ख़ुशहाल थींदी, न त सिंध अञा ई रोड रस्ता सभु बजेटूं खाए वञनि, रुॻो पंहिंजा महल, पंहिंजूं मिल्कियतूं बचाइण जे लाइ पूरा दावा था कनि। सिंध गवर्नमेंट सिंध जे माण्हुनि सां तबाही करे छॾी आहे, जंहिंजे ख़िलाफ़ असां मुसलसल सरापा एहतजाज आहियूं। इहे ई दुश्मन आहिनि सिंध जा। हिननि ई पहिरीं पिटे मकानी निज़ामनि जा ऐलान कया, हिननि ई असांजो कोयलो, गैस, हर शइ हितां निकिरे थी, पर मक़ामी माण्हुनि खे उते रोज़गार नथो ॾिनो वञे। आख़िरकार असां पंहिंजा वसीला, पंहिंजी धरती, कानू जल जबल जी कटाई हले पई। आख़िर केतिरो बर्दाश्त कंदा
ईंदा सिंध जा माण्हू सिंध जे माण्हुनि खे वरी रोडनि रस्तनि ते अचिणो पवंदो। ही जागरता मुहिम पिया हलायूं असां ऐं तव्हांजो साथ खपे, सिंध जे हारियुनि जो साथ खपे, सिंध जे पढ़ियल लिखियल नौजवाननि जो साथ खपे। जे तव्हां सिंध ख़ुशहाल ॾिसणु चाहियो था, जंहिंजे लाइ पंहिंजे वॾनि कुर्बानियूं ॾिनियूं, जंहिंजे लाइ तव्हांजे वॾनि कुर्बानियूं ॾिनियूं, जे धरती मां हक़ ऐं सच ऐं इंसाफ़ ते हलंदी त असां गॾायूं ऐं सिंध जे माण्हुनि सां हर वक़्तु असां गॾु हूंदासीं। हारियुनि ऐं मिसकिननि खे हाणे निकिरणो पवंदो। जी असां